मामा हा वाह यार पाण वटि पैसो कॾहिं ईंदो? पैसो वाह कमाईंदासीं त ईंदो न कमायूं कोन था वेठा आहियूं घर ए में मामा कमाए कमाए मरी विया आहियूं। हाँ। 1000 रुपया दिहाड़ी थी मिले उहो पेट में पूरी कोन थी थिए। बाक़ी हाँ। को करोड़ रुपए जी ॻाल्हि ॿुधाए। करोड़ रुपए यार लखे रुपया करोड़ रुपया इहे कीअं अचनि? बाबा उहो तॾहिं अचनि हाँ। जॾहिं पाण पैसा हुजनि पोइ पैसो पैसे खे छिकींदो। पैसो पैसे खे छिकींदो? हा पैसो पैसे जो छिके तॾहिं था माण्हू अमीर थियनि। हाँ। हा बाक़ी हाणे खिसे में टको कोन हाणे घोड़ा या हुसैन पैसा किथां अचनि पैसा किथां अचनि सुजाल बस ये दुनिया जो खबरूं क्या ॿुधो मामा अरे ढियारे मामा तू तो मुझे दुश्मन है यार मामा। यार मुझे छा थियो मामा मुझे वाली बेवाजी भी गई है यार। छा थियो मामा हाँ तो मूंखे सलाह ॾिनी हाँ त पैसो थो पैसे खे कमाए। हाँ बेशक वाह मूं इहा ॻाल्हि सोची हाँ ऐं दिमाग़ में विहारी हाँ न त पैसो पैसे खे कीअं थो कमाए। हाँ मूं इहो कयो मुंहिंजे खीसे में 500 रुपया पिया हुआ। हाँ आउं वियोसि हाँ हिकिड़ी वॾी दुकान ते हिकिड़ो वॾो सेठ वेठो हाँ हुन वटि जाम पैसा रखिया हुआ। हाँ आउं उन दरीअ तां टिपी हाँ हू 500 रुपया कढी हिकिड़े हुन में काठी में ॿधी हीअं करे पैसनि खे हेॾे आणण जी कोशिशि कई। हुन सेठ हणी झप 500 रुपया खसाए छॾिया ऐं मूंखे ॾिठई कि निकिरंदा न त पुलिस खे घुराया। अरे 500 रुपया पिया हलिया। 500 रुपया वेंदा न वो इन करे त तो वटि त पई हुआ 500 रुपया हाँ हुन सेठ वटि घणा पैसा हुआ हुन वटि अलाए लखे रुपया हुआ। बस त पोइ उहो हुननि जा पैसा हुआ तो जा पैसा छिके विया घणा हुया? अच्छा मतलब घणा पैसा पैसनि खे था छिकी। हाँ